आगा कि अवां खे कराची मां अहम ख़बर आहे। AVLC जूं कामयाब कार्रवाई कई वयूं आहिनि। 4 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि, जॾहिं त 6 गाॾियूं बरामद कयूं वियूं आहिनि। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। बैनल सूबाई कार लिफ्टर्स गैंग जे मुख्य किरदार रिज़वान शेवाणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त फुरकियल 4 कारूं ऐं हिकु पिस्टल बि बरामद कयो वियो आहे। SSP AVLC बशीर अहमद बुरोई मूजिबि कार्रवाइनि दौरान 3 ॿियनि जवाबदारनि खां 2 कारूं बि बरामद कयूं वियूं आहिनि। ख़बर पहुचाई पिया। कराची मां AVLC जूं कामयाब कार्रवाई कयूं वयूं आहिनि। 4 जवाबदार गिरफ़्तार करे 6 गाॾियूं बरामद कयूं वयूं आहिनि। अवां ताईं ख़बर पहुचाई पिया। बैनल सूबाई कार लिफ्टर गैंग जे मुख्य किरदार रिज़वान शेवाणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। फुरकियल 4 कारूं ऐं हिकु पिस्टल बि बरामद कई वई आहे। SSP AVLC बशीर अहमद बुरोई मूजिबि कार्रवाइनि दौरान 3 ॿियनि जवाबदारनि खां 2 कारूं बि बरामद कयूं वयूं आहिनि। अपडेट कयूं पिया। कराची मां AVLC जूं कामयाब कार्रवाई कयूं वयूं आहिनि। 4 जवाबदार गिरफ़्तार करे 6 गाॾियूं बरामद कयूं वयूं आहिनि। SSP बशीर अहमद बुरोई जो चवणु आहे त कार्रवाइनि दौरान 2 जवाबदारनि खां 2 कारूं बि बरामद कयूं वयूं आहिनि। तफ़सील वठंदासीं कराची मां महताब शरखा। महताब आगाह कजो। जी बिल्कुल बिशारत तव्हांखे ॿुधाए थो त अॼु कराची में AVLC पुलिस तरफ़ां SSP बशीर अहमद जे अॻुवाणी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई करे जेके पिस्टल उहे हथु कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधायो त SSP बशीर अहमद बुरोई ॿुधायो कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हया पिया वञनि ऐं नाकाबंदी कई वञे। जेके चोरी थियल आहिनि ऐं चोर थियल जेके गुरू आहिनि उन खां जेके कयो पियो वञे ऐं 4 जवाबदार कई पिए इन खां ठीकु आहे महताब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।